गुजदार में स्कूली बस्ते भारतीय स्पॉन्सर्ड दहशतगर्दनि जे हमले में ज़ख़्मी कर वधीक हिक शागिर्द शहीद। दहशतगर्द हमले में शहीद शागिर्दनि जो अंक वधी 5 थी वियो। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब दहशतगर्दनि जे हमले में ज़ख़्मी थियल शागिर्द हैदर ज़ख़्मनि जे सिटनि सां शहीद थी वियो। दहशतगर्दनि जे हमले में शहीद थियलनि में 4 शागिर्दियाणियूं ऐं हिक शागिर्द शामिल। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब भारत ज़िलत भरी शिकस्त खां पोइ भारत बुरक़रारनि कार्रवाइनि ते लही आयो आहे। बलूचिस्तान ऐं केपी में दहशतगर्दी ऐं बदअमनी पखेड़ण लाइ पंहिंजे प्रॉक्सीज़ खे इस्तेमाल करे रहियो आहे। मासूम ॿारनि जो रत जो हिसाब फितना अल हिंदुस्तान ऐं संदनि सहूलतकारनि खां वसूलंदो। गडियल क़ौमनि जे सलामती काउंसिल जे गुजदार में स्कूल बस ते थियल दहशतगर्द हमले जी मज़म्मत। सलामती काउंसिल जो धमाके जे मुतासिर ख़ानदान हुकूमत ऐं अवाम सां हमदर्दी जो इज़हार। हमले जे ज़िम्मेवारनि खे कानून कटहरे में आणण जो मुतालबो। सलामती काउंसिल चयो आहे त दहशतगर्दी कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। बुनियाद मखसूस भारत खिलाफ गडियल मुज़ाहमत हुई। पाक फौज पंहिंजी मुकमल ताक़त इस्तेमाली न कई। पाक फौज जी तर्जुमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी अरब टीवी खे ॾिनल इंटरव्यू में चयो आहे त भारत अहिड़ो माहौल ठाहे रहियो आहे जेको ॿिन्ही जी तबाहीअ जो सबबु बणिबो। असां सदाईं चवंदा आहियूं त जंग असांजी आहे ऐं फतह अल्लाह जे। भारत खे समझण घुर्जे त इहो बाहि सां खेॾे रहियो आहे। भारत ॿीहर ग़लती कई त रद्द अमल वधीक सख़्त ऐं तेज़ ईंदो। पाकिस्तान भारतीय वज़ीर आज़म जी चिर ॾियारींदड़ इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। आलमी बिरादरीअ खां मोदी जे शर अंगेज़नि जो नोटिस वठण जो मुतालबो कढी खाते चयो आहे त भारतीय वज़ीर आज़म जा चिर ॾियारींदड़ बयान इलाइक़े में चिकताण वधाइण जी कोशिश आहिनि। पाकिस्तान दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जंग में आलमी भाईवार आहे। पाकिस्तान खे दहशतगर्दीअ सां ॻंढण वारी कोशिश गुमराह कंदड़ ऐं क़बूलण जोगी नाहे। पाकिस्तान अमन इस्तेहकाम ऐं तामीरी ॻाल्हियुनि लाइ पुरज़म आहे। अमन वारी ख़्वाहिश खे कमज़ोरी न सम्झो वञे। पाकिस्तान पंहिंजी ख़ुद मुख़्तियारी जो तहफ़ुज़ करण जी सलाहियत रखे थो। कंहिं बगराई जो मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वेंदो। पढ़े वज़ीर इसहाक़ डार सऊदी मनसब शहज़ादा फैसल बिन फरहान सां राब्तो। पढ़े तर्जुमान मूजिब ॿिन्ही अॻवाननि ॿितरफ़नि लाॻापनि जे समूरनि रुखनि जो जाइज़ो वरितो। ॿिन्ही अॻवाननि ख़िते जी मौजूदा सूरतहाल ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई। समूरनि शोबनि में बि ॿितरफ़नि लाॻापनि खे मज़बूत बणाइण जो अज़म वॼायो वियो। पाकिस्तान ऐं भारत विच में हलंदड़ तकरारनि जे हल लाइ नओं इम्कान पैदा थियो आहे। अमरीकी पढ़ई खाते जी तर्जुमान टैमी ब्रूस चयो आहे त पाकिस्तान ऐं भारत में जारी चिकताण में घटिताई ऐं जंगबंदीअ जो क्रेडिट अमरीका ॾांहुं वञे थो। माज़ीअ में पाक भारत तकरारनि जो हल न निकिरी सघियो। हाणे ॿीहर हल थियण जो इम्कान पैदा थियो आहे। पाक फौज तर्जुमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ मंझंदि 2:30 वॻे अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदो। वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी बि प्रेस कॉन्फ्रेंस में मौजूद हूंदा। IMF पघारदार तबके खे रिलीफ हुकूमती ख़र्च घटाइण सां मशरूत करे छॾियो। रुगो दिफ़ाई बजट खे इस्तस्ना हासिल हूंदो। सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि ऐं पेंशन में वाधिबो न हुअण बराबरि थींदी। आलमी मालियाती इदारे जे तर्जुमान जूली कोज़ेक चयो आहे त IMF जो पाकिस्तान लाइ प्रोग्राम बजट सपोर्ट लाइ नाहे। रक़म स्टेट बैंक खे मटासटा जे ज़ख़ीरनि लाइ ॾिनी वई आहे। रक़म जारी करण जो फ़ैसिलो एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जी रज़ामंदी सां थियो। भारतीय मेंबर जे इस्तीफ़ा सां एग्ज़ीक्यूटिव बोर्ड ते फ़र्क़ नथो पवे। IMF जी रक़म सां पाकिस्तान जी हुकूमत खे फंडिंग न थींदी। पाकिस्तान मौजूदा कर्ज़ लाइ IMF जूं समूरियूं शर्तूं पूरियूं कयूं।
पाकिस्तान जे दौरे ते पहुतल IMF वफ़द जे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात। पाकिस्तान जी माशी सूरतहाल ऐं IMF जे जारी प्रोग्राम तहत ॻाल्हियूं। सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान जी माशी तरक़ीअ में IMF प्रोग्राम जी वाखाण कंदे चयो त IMF प्रोग्राम पाकिस्तान जी माशी इस्तेहकाम लाइ मददगार साबित थींदो ऐं माशी तरक़ीअ खे अथी मिलंदी। वफ़द पाकिस्तान में माशी सुधारनि ऐं IMF प्रोग्राम ते थींदड़ अमल दरामद ते इत्मीनान जो इज़हार कयो। खातून अव्वल आसिफा भुट्टो ज़रदारी ऐं वॾो वज़ीर मुराद अली शाह जो वर्ल्ड बैंक जे वफ़द सां गॾु शहीद बेनज़ीर आबाद जे ॻोठ नज़र मोहम्मद लगारिया जो दौरो। बोर्ड मुतासिरनि लाइ तामीर थींदड़ घरनि जो मुआइनो कयो वियो। आसिफा भुट्टो ज़रदारी ऐं MD वर्ल्ड बैंक मुतासिर औरतुनि में घरनि जी मिल्कियत जूं संदूं विरहायूं। आसिफा भुट्टो ज़रदारी चयो त हीउ मंसूबो औरतुनि खे मालिकाणो हक़ ॾियण वारो पाकिस्तान जो सभ खां वॾो प्रोग्राम आहे। सिंध हुकूमत बहिराणनि जी औरतुनि खे बाख्तियार बणाइण जो पको पाह कयो आहे। वॾे वज़ीर चयो त 2022 में बोर्ड सिंध में 21 लख घर तबाह थिया। वर्ल्ड बैंक जी $50 करोड़ जी शुरूआती इमदाद सां घरनि जी वक्सर अॾावत मुकमल थींदी। सेनेट में भारत जे सिंतास मुआहिदे जी बनकड़ीअ ते बहस। मुख़ालिफ़ धुर अॻवान शिबली फराज़ चयो आहे त सिंतास मुआहिदो तइ थियल आहे। भारत पाकिस्तान खे नुक़सान पहुचाइण लाइ दहशतगर्दी समेत हर हरबो इस्तेमाल करे सघे थो। भारत सिंतास मुआहिदो मुअत्तल नथो करे सघे। सेनेटर अली ज़फ़र चयो त भारत खे आलमी कानून जी परवाह नाहे। कानूनी तौर भारत सिंतास मुआहिदे खे मुअत्तल नथो करे सघे। पाकिस्तान लाइ दहशतगर्दी जे पाणी मसइलो बि अहम आहे।